नाज़रीन, बुलड़ी शाह करीम में बरसात तबाही मचाए छॾी। बुलड़ी शाह करीम शहर ॻोठ ऐं पाड़ा बरसाती पाणी जे घेरे हेठां आहिनि। ग़रीबनि जा सूर ॿीणा थी विया। शहर जो पंवर पाड़ो मुकमल तौर ॿुॾी वियो आहे। उन ई हवाले सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे अली हसन रिंद। जी अली हसन। जी बिल्कुल, बुलड़ी शाह करीम तहलके में बरसात तबाही मचाए छॾी है। कल सॼो ॾींहुं बरसात हलण खां पोइ ऐं राति सॼी राति बरसात हलण खां पोइ बरसात जो पाणी बुलड़ी शाह करीम शहर के घेरे में आणे छॾियो है। केतिरा ई घर ढाहे पट करे छॾिया आहिनि। बुलड़ी शाह करीम जे पंवर मोहल्ले में जेको पाड़ो आहे पूरो मुकमल पाणी जी लपेट में अची वियो आहे। केतिरा ई घर ढही विया आहिनि। ही मिसकिन बेयारो मददगार वेठल आहिनि। ऐं जॾहिं त तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मुसलसल पवंदड़ बरसातनि में सिर्फ़ु सर्वे कई पई वञे, पर अञा ताईं हिननि जी सार संभाल न लधी वई आहे। ना ही तंबू ॾिना विया आहिनि, ना ही हिननि खे कंहिं सेफ जॻह ते मुंतक़िल कयो वियो आहे। ही ग़रीब मिसकिन चारों तरफ़ पाणी जे घेरे में आहिनि। अञा ताईं न चूंडियल नुमाइंदा हिननि वटि पहुता आहिनि, ना ही ज़िले इंतिज़ामिया ऐं ना ही तहलके बुलड़ी शाह करीम जी इंतिज़ामिया हिते हिननि वटि पहुती आहे। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हर तरफ़ पाणी पाणी आहे। बरसाति अञा ताईं जारी आहे। ग़रीब मिसकिननि जा ऐंज वधी विया आहिनि, पर अञा ताईं हिननि जी कंहिं बि सार संभाल न आहे लधी। तव्हांखे इहो ॿुधायां त बुलड़ी शाह करीम शहर जो पंवर मोहल्लो, मल्हा मोहल्लो, रिंद मोहल्लो ऐं मुख़्तलिफ़ आस पास जा ॻोठ जेके आहिनि उहे पाणी जी लपेट में अची विया आहिनि। पर